निगरान हुकूमत की निगरानी में खौफनाक निज़ाम मिली रहियो है त चूंडू मुशावरत की इजाज़त बना है। निगरान सरकार के चूंडन में अणधुरो हुजण घुर्जे। इस्लामाबाद हाई कोर्ट के जज जस्टिस मियां गुल हसन औरंगजेब जा रिमार्क्स। अदालत जो चवणु आहे त चूंडण लाइ मुशावरत की इजाज़त ॾियणु बुनियादी हक़ आहे। अॻूणे ऐं मौजूदा पीटीआई चेयरमैन की मुशावरत की मुखालफ़त सां निगरान हुकूमत के अणधुरे हुजण ते सवाल उथे थो। छा निगरान हुकूमत चूंडन के डीरेल करणु चाहे थी? अदालत पीटीआई बानी ऐं मौजूदा चेयरमैन की मुलाकात कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। शहबाज शरीफ पारां सिंध में जल्द चूंड मुहिम शुरू करण जो ऐलान। न्यू लीग सदर जो चवणु आहे त नवाज शरीफ पंहिंजे इक़्तिदार वारे दौर में सूबाई हुकूमत सां गॾिजी सिंध मां बदअमनी ख़त्म कई। कराची पाकिस्तान जो मुआशी गेटवे आहे। कराची में माण्हुनि खे रोज़गार मिले थो। कराची मुल्की मईशत में अहम किरदार अदा करे रहियो आहे। हुकूमत में अचण बाद कराची में पानी जी खोट जो मसलो हल कयो वेंदो। इस्लामाबाद के डिप्टी कमिश्नर के 3 MPO जारी करण जो इख्तियार न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट 3 MPO तहत गिरफ्तारी वारे केस में महफूज कयल फैसलो ॿुधाए छॾियो। जस्टिस बाबर सत्तार जो चवणु आहे त 3 MPO जो इख्तियार रुगो वफ़ाक़ी काबीना वटि हुजणु घुर्जे। पीटीआई 5 शहरियार आफरीदी ऐं शादाना गुज़ारी 3 MPO तहत गिरफ्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। लाहौर के क़ौमी तकन ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीटीआई बानी जे नामज़दगी कागज़नि ते दाख़िल एतिराज़नि ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। रिटर्निंग ऑफिसर ANA 127 ते PP चेयरमैन ऐं ANA 122 ते पीटीआई बानी जे नामज़दगी कागज़नि ख़िलाफ़ एतिराज़नि ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे वकील इरफान कादिर खे अॼु ताईं लिखत में जवाब जमा कराइण जी हिदायत कई वई। खुजदार में वेन पेट्रोल से भरियल गाड़ी से टकराइजी वही। बाहि लगण सबब 4 ॼणा सड़ी फौत। वंगू में क़ौमी शहरत ते हादसे बाद गाड़ियुनि में बाहि भड़की पई। ज़ख़्मी टीचिंग अस्पताल मुंतकिल। मटियारी जे अॻूणे SSP नूरुल हक रिंद पंहिंजी बदली ऐं नई मुक़रर थियल SSP असगर अली शाह जे मुक़ररी खे चैलेंज करे छॾियो। सिंध हाई कोर्ट पारां सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न चीफ सेक्रेटरी सिंध जे घरू खाते ऐं IG सिंध समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी। अदालत धुरियुनि खे 1 जनवरी ते तलब करे वरितो। दादू बरसा बिंदुरेन में मामूली ॻाल्हि तां छेड़ो नौजवान फौत। मुखालफ़न ते क़त्ल जो इल्ज़ाम। ॻोठ मलू सोलंगी में नवीद सोलंगी फौत थी पियो। संदसि लाश अस्पताल मुंतकिल। जख्मा अगवा बाद क़त्ल कयल नौजवान जो केस 8 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल। मंसूर बिरोही खे अगवा करे 2 ॾींहनि ताईं कैद में रखे तशद्दुद बाद गोलियूं हणी क़त्ल करण जो इंकशाफ। लाश लिकाइण लाइ वसनी सरूम ॿधी खूह में फिटो कयो वियो। जवाबदारनि पुराणी नाराज़गी तां ज़ुल्म कयो आहे। फरियादी